सब खिरखिरे सां हूंदा। सभ खां पहिरियों मां खे पंहिंजो इंट्रोडक्शन करायां त जीअं त मुंहिंजो नालो अमजद अली आहे ऐं आउं बाइकास्ट मगर आहियां ऐं मुंहिंजो बेसिकली जो तालुक़ु आहे जेको उहो घोटकी सां आहे। ऐं जेका मुंहिंजी तालीम आहे उहा मास्टर्स इन पॉलिटिकल साइंस शहाब लतीफ़ यूनिवर्सिटी खेरपुर मां थियल आहे। पर जेको अलहमदुलिल्लाह मुंहिंजो तजुर्बो आहे 2 सालनि खां 3 या 4 साल बि चई सघो था, पर मूं 2 साल लिखिया आहिनि जंहिंमें फेसबुक, टिकटॉक, यूट्यूब ऑटोमेशन ते आहे। सो असां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ॿियनि जॻहियुनि खां सिखिया आहियूं, कुझु पंहिंजो एक्सपीरियंस हासिल कयो आहे। सो अॼु पाण शुरूआति कंदासीं जस्ट फेसबुक ऑटोमेशन ते। सभु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फेसबुक ऑटोमेशन या ऑटोमेशन वर्ड आहे छा। ऑटोमेशन वर्ड जी माना आहे त तव्हांजो फेस शो न थिए, मतिलबु फेसलेस कंटेंट जेको ठाहे करे तव्हां टिकटॉक या यूट्यूब ते अपलोड करे पंहिंजो चैनल तव्हां उन तां अर्निंग करे सघो था पिया। असां उनखे ऑटोमेशन चवंदा आहियूं। सो असां जेको कमु कंदा आहियूं, तव्हां असांखे कॾहिं बि जेको आहे सो फेस जे तौरु नथो हुन फेसबुक ते यूट्यूब ते थी सघे थो मथां हुजूं किथे, छो त असां टेक्निकल कुझु चैनल्स आहिनि जिन में असां टेक्निकली पंहिंजो ॿुधाईंदा आहियूं। मथां हुते फेस शो करायो हुजे, बाक़ी जेके बि असांजा चैनल्स आहिनि उहे ऑटोमेशन वग़ैरह ते आहिनि। सो पाण स्टार्ट कंदासीं फेसबुक ऑटोमेशन खे। त फेसबुक ऑटोमेशन थींदी छा आहे ऐं पाकिस्तान में वेही करे तव्हां फेसबुक तां अर्निंग थी सघो था पिया। जीअं तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में फेसबुक ते अर्निंग करण जे लाइ फेसबुक पाकिस्तान खे मतिलबु एप्पल न आहे कि अची करे तव्हां पाकिस्तान में तव्हां फेसबुक खे अर्निंग करे सघो था फेसबुक सां। त मां ॿुधायां उनजे बावजूद बि पाकिस्तान में वेही करे तव्हां फेसबुक अर्निंग करे सघो था पिया। सो स्टार्ट कयूं था पिया त फेसबुक तव्हां कीअं अर्न करे सघो था पिया। जीअं त असांजी आउटलाइन आहे जंहिंमें मां ॿुधाईंदो असां वटि फेसबुक मोनेटाइज़ेशन लाइ 4 जेके आहिनि मौजूदु आहिनि सिस्टम। जीअं एड्स ऑन रील ते बि तव्हां अर्निंग करे सघो था पिया, इन स्ट्रीम एड्स ते बि करे सघो था। ऐं हिन जेको टॉप ते हले थो परफॉर्मेंस बोनस ते हिन वक़्तु जेको आहे सो तव्हां ॾिसा हूंदो तव्हां साम्हूं कॾहिं कॾहिं फेसबुक ते AI जे रिलेटेड तस्वीर हूंदियूं आहिनि जंहिंमें अफ्रीका जा जेके छोकिरा हूंदा नंढा उहे वेही करे मतिलबु पंहिंजी ॾेखारींदा आहिनि रिसाइकल बॉटल्स मां कुझु अहिड़ियूं नयूं मतिलबु डिस्कवरीज़ कंदा आहिनि। जीअं कार ठाहियूं, जॻह ठाहियूं, इहे सभु AI जे थ्रू ठाहे करे जस्ट परफॉर्मेंस बोनस इलाही पिक्चर हयूं वेंदियूं आहिनि। उन्हनि ते मिलियन में जेको आहे रीच हूंदी आहे ऐं उन जा मतिलबु केस में माना हज़ारनि जी तादाद उन्हनि ते जेको आहे न तव्हांजा रिएक्शन्स वग़ैरह हूंदा आहिनि ऐं उहे रिएक्शन्स ई तव्हांखे फेसबुक परफॉर्मेंस बोनस ते कमाए ॾींदा आहिनि। त पाण पंहिंजी जेका शुरूआति कंदासीं उहा एड्स ऑन रील सां कंदासीं। त एड्स ऑन रील तूं तव्हां अर्निंग कीअं करे सघो था पिया फेसबुक तां। ऐं जेको पंहिंजो मेन जेको मक़सदु आहे वर्कशॉप रखण जो, त जेके अव्हां वटि फेसबुक ते पाकिस्तानी पेजिस आहिनि जिन ते तव्हां मिलियंस में फॉलोअर्स बि आहिनि ऐं व्यूज़ वग़ैरह बि सुठा आहिनि, उनजे बावजूद अव्हां वटि अर्निंग नथी थिए पई, उहा छो नथी थिए पई उहो जेको आहे इंशाअल्लाह ताला असां लास्ट में कंदासीं। उहो सभ खां अहम हिकिड़ो पंहिंजो जेको सेशन उन में छा आहे त जेके बि असां वटि मौजूदु जेके बि छोकिरा नौजवान आहिनि सभिनी वटि मां सम्झां थो त मिलियन जी तादाद में फॉलोअर्स वारा फेसबुक पेज अवेलेबल हूंदा, पर उहे अर्निंग नथा करे सघनि। सो उहो इंशाअल्लाह ताला सुभाणे पाण खे स्टार्ट वठंदासीं। अॼु पाण स्टार्ट कयूं था पिया एड्स ऑन रील तां ऐं ईअं पाण अॻिते हलंदासीं। त सभ खां पहिरियों पाण वटि कहिड़ी कहिड़ी रिक्वायरमेंट हुजणु लाज़मी आहे। सो अॼु पाण जेको पढ़ंदासीं उन में पहिरियों ते थी वियो 4, उन खां पोइ पढ़ंदासीं हाउ टू क्रिएट या मेक अ फेसबुक पेज। फेसबुक ते पेज उम्मीद त इहा सभिनी खे ख़बर हूंदी त फेसबुक ते पेज कीअं ठाहे सघिजे थो पियो। उन खां पोइ आहे हाउ टू फाइंड निश या टॉपिक। तव्हां फेसबुक ते जेकॾहिं पंहिंजो फेस नथा ॾेखारणु चाहियो ऐं तव्हां बि ऑटोमेशन ते कमु करणु चाहियो था पिया, जीअं माना त तव्हांजो फेस शो न थिए कि ख़बर न पए त पेज हलाइण वारो केरु आहे, उन खे असां चवंदा आहियूं त ऑटोमेशन लाइ निश या टॉपिक कहिड़ो खणणु घुरिजे उहो सॼो मां तव्हांखे हिते कवर कराईंदुसि। सो हुन में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि निश या जेके टाइप आहिनि कंटेंट जा, जंहिंमें प्रीमियम कंटेंट आहे, सेमी प्रीमियम आहे, ओरिजिनल कंटेंट आहे, सेमी ओरिजिनल कंटेंट आहे, ग्लोबली वायरल कंटेंट आहे। ऐं उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि फाइंड कंटेंट। तव्हां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म तां तव्हां यूट्यूब ते अहिड़ो कंटेंट खणी जेको फेसबुक ते अवेलेबल न हुजे रखी करे बि तव्हां अर्निंग करे सघो था पिया। टिकटॉक तां बि अहिड़ो कंटेंट जेको फेसबुक ते अवेलेबल न हुजे उहो बि तव्हां उतां खणी फेसबुक ते पंहिंजे पेजिस ते रखी करे उतां बि अर्निंग करे सघो था पिया। डेली मोशन थी वई, अहिड़े नमूने ट्विच थी वई, स्नैपचैट, ETC जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि जेके अव्हां यूज़ कयो था पिया या नथा कयो पिया, उहो बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जे तव्हां कंटेंट खणी करे पंहिंजे फेसबुक पेजिस ते रखी करे तव्हां पंहिंजी जेको आहे मोनेटाइज़ेशन करे अर्निंग करे सघो था पिया। अर्निंग बि आम न डॉलर्स में अर्निंग करे सघो था पिया। सो स्टार्ट कयूं था पिया। त सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां त असां शुरूआति कंदासीं इन खां पोइ आहे जेको आहे सो त पंहिंजो जॾहिं हे प्लेटफॉर्म जो मतिलबु तव्हां पंहिंजी रिसर्च कंदव त कहिड़ो कंटेंट अव्हांजो फेसबुक ते मौजूदु न आहे, अव्हां पेज ठाहींदव त उन खां पोइ कंटेंट अपलोडिंग कीअं करणी आहे,
कंटेंट चेकिंग कीअं करणी आहे, कंटेंट शेयरिंग कीअं करणी आहे, पोइ आहे परफॉर्मेंस बोनस, पोइ आहे पाकिस्तानी पेज मोनेटाइज़ेशन, जेको सभ खां अहम ऐं जेको आहे ख़ासि टॉपिक आहे। छो त असांजा नौजवान जॾहिं वॾी फेसबुक ते ख़बर पई त अर्निंग शुरू थी आहे, त हुननि पंहिंजी महिनत करे पंहिंजा पेजिस एतिरे क़दुरु पुॼाया आहिनि, हुन मिलियन में फॉलोअर्स आहिनि, पर बावजूदि हुनजी अर्निंग नथा कनि पिया। उहो मेन टॉपिक आहे जेको असां सुभाणे इंशाअल्लाह ताला कवर कंदासीं। सो हलूं था पिया असां नोट पैड जी तरफ़, हुते तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़ी कहिड़ी शयूं अॼु असां पाण पढ़ंदासीं, छा छा आहे सभु कुझु। हाणे फेसबुक मोनेटाइज़ेशन जे लाइ अव्हां वटि पाकिस्तान में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लाज़मी आहिनि। जेकॾहिं इहा शइ न हूंदी त तव्हांजो फेसबुक मोनेटाइज़ कॾहिं बि कोन थींदो। जेकॾहिं को अव्हांखे ऑफर करे थो पियो त थी सघे थो कराए, पर मुमकिन न आहे इन खां बग़ैर जेको आहे तव्हांजी जेका मोनेटाइज़ेशन। सो हुन में जेकॾहिं अव्हां फेसबुक ते मोनेटाइज़ेशन करणु चाहियो था पिया, त तव्हां वटि हिननि मां का बि हिकु शइ हुअणु लाज़मी आहे। जीअं पेड VPN आहे, या अव्हां वटि VPS आहे, या RDP आहे, ऐं उन खां पोइ हिते हिकिड़ो ॿियो ईंदो आहे ऑप्शन, मां ॿुधायां त प्रॉक्सी, जेको मां विसरी वियो लिखियो कोन्हे को प्रॉक्सी। या अव्हां जो को अहिड़ो दोस्त जेको फॉरेन कंट्री में रहे थो जिते फेसबुक जी मोनेटाइज़ेशन इनेबल आहे, त तव्हां उन सां बि पार्टनरशिप करे या उन सां बि कॉन्टेक्ट करे या उहो असां महिरबानी करे तव्हां उन जे थ्रू बि पंहिंजे फेसबुक तां अर्निंग करे सघो था पिया। मां ॿुधाईंदुसि उहो कीअं कंदो। हाणे पेड VPN में इहो आहे त जेकॾहिं तव्हां वटि लैपटॉप या PC न आहे ऐं अव्हां वटि मोबाइल आहे, त उन लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, त तव्हांखे मोबाइल में पाकिस्तानी सिम बिल्कुलु बि न विझणी। पोइ अव्हां पेड VPN ख़रीद कंदो, पेड VPN इंस्टॉल करे तव्हां उहा एक्टिव करे पंहिंजे मोबाइल में, थी सघे त तव्हां UK जी सिम अव्हां वटि हुजे त बहितर आहे, न हुजे बि को मसइलो कोन्हे। उन खां पोइ जेको आहे सो त अव्हांखे हिकिड़ी फेक लोकेशन हणणी पवंदी। उन फेक लोकेशन ते अव्हां जंहिं कंट्री ते जंहिं बि रीजन ते कमु करणु चाहियो था पिया, उहा लोकेशन में सिलेक्ट करे अव्हांखे मोबाइल में पाकिस्तानी सिम कॾहिं बि न विझणी। उहा तव्हांखे जेका लोकेशन आहे उहा सिलेक्ट करे छॾणी आहे। उन ते पोइ अव्हां पंहिंजी फेसबुक ते अर्निंग करे सघो था पिया। हिन सेशन में वर्कशॉप में मां तव्हांखे जस्ट हिकिड़ो इंट्रो ई ॾींदो हलंदुमि त तव्हां कीअं करे सघो था पिया। मां तव्हांखे सभु कुझु न ॿुधाईंदुमि तव्हां पेड VPN किथां ख़रीद कंदो। जेकॾहिं कंहिं ख़रीद करणी आहे या कंहिं जेके सम्झणो आहे त उहो उॾार ते अची करे पोस्ट करणो, उते मां तव्हांखे सभु कुझु गाइड कंदुमि। या मां पर्सनल में राब्तो करे सघो था पिया त पेड VPN कीअं मिलंदी, उनखे एक्टिव कीअं करिणो आहे, ऐं उनखे कीअं हलाइणो, सभु कुझु मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदुसि। जेकॾहिं ईअं आयासीं त असांजो हे मां सम्झां 5 खां 8 ॾींहंनि जो सेशन थी सघे थो पियो। मां तव्हांखे जस्ट ओवरव्यू ॾींदुमि त पाकिस्तान में वेही करे अव्हां फेसबुक ते मोनेटाइज़ेशन कीअं करे सघो था पिया। हे थी वई पेड VPN। ॿी हूंदी आहे VPS बि अव्हां ईअं ई आहे जीअं माना तव्हां पंहिंजो कंप्यूटर कंहिं फॉरेन में को रेंट ते वठो, सेम VPS ऐं RDP बि सेम ई मसइलो आहे, को ख़ासि शइ कोन्हे। थी सघे थो मतिलबु कंहिंखे ख़बर हुजे RDP कंहिं यूज़ बि कई हुजे। RDP बि ईअं आहे त अव्हां 8 खां 10,000 ताईं माना घटि में घटि तव्हांजी जेका हुन में स्पेसिफिकेशन हूंदी, जंहिंमें रैम वग़ैरह, उहा तव्हांखे किराए ते मिलंदी। उन ते तव्हां पंहिंजा फेसबुक अकाउंट लॉगिन करे उते तव्हां पंहिंजी फेसबुक मोनेटाइज़ेशन करे सघो था। अगरि कंहिंखे RDP खपे बि त उहो असां सां राब्तो करे मां तव्हांखे नंबर ॾींदुमि, तव्हां पाण ई वठी सघो था पिया। लाज़मी न आहे मां सां विच में अचां, उहो पाण बि RDP वठी सघो था पिया। उन जो ख़र्चु वधीक 8-10,000, ऐं जेको पेड VPN आहे उन जो तव्हांखे 4 खां 3,000 में पेड VPN मिली वेंदी। पर उन लाइ शर्त इहो आहे त तव्हांखे पंहिंजी मोबाइल में पाकिस्तानी सिम कॾहिं बि न विझणी आहे। जेकॾहिं पाकिस्तानी सिम विधो त तव्हांजी लोकेशन अची वेंदी, तव्हां पाकिस्तान में रहो था, अव्हांजी जेका बि महिनत हूंदी आहे ज़ाया थींदी। तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में फेसबुक जी मोनेटाइज़ेशन इनेबल न आहे। उन खां पोइ प्रॉक्सी छा हूंदी आहे, त तव्हांखे अहिड़ी प्रॉक्सी ख़रीद कंदो जेका फॉरेन जी प्रॉक्सी हूंदी आहे, त पंहिंजे कंप्यूटर में इंस्टॉल कंदो, पंहिंजे कंप्यूटर में एड कंदो। उन खां पोइ उन प्रॉक्सी जे लाइ तव्हांखे हिकिड़ो ब्राउज़र हूंदो, उहो ब्राउज़र अलॻि सां हूंदो, उहा तव्हांखे प्रॉक्सी हुन में हणणी पवंदी। उन ब्राउज़र जे थ्रू ई माना प्रॉक्सी जे थ्रू ई तव्हां पंहिंजो पेज वग़ैरह मोनेटाइज़ करे सघो था पिया। पोइ आहे टीम व्यूअर। हाणे टीम व्यूअर या अहिड़ी ॿियूं बि जेका सॉफ्टवेयर थी सघनि था, जेके जंहिंजे थ्रू तव्हांजो को दोस्त आहे, तव्हांजो को ब्रादर आहे दुबई, सऊदी, जर्मनी, फ्रांस, स्पेन, कंहिं बि अहिड़े कंट्री में रहे थो जिते फेसबुक जी मोनेटाइज़ेशन इनेबल आहे, तव्हां हुनखे रिक्वेस्ट करे चई सघो था तव्हांखे उहो लैपटॉप वग़ैरह वठी करे उहो पंहिंजे घर में सेट करे छॾो। हुनखे 24 कलाक बिजली ॾियणी आहे, 24 कलाक इंटरनेट रखणी आहे, लैपटॉप 24 कलाक ऑन रखिणो आहे। तव्हां टीम व्यूअर जे थ्रू कनेक्ट थी करे उते तव्हां जेको आहे सो अर्निंग करे सघो था पिया पंहिंजे फेसबुक ते। सो इहा त हुई माना तव्हांखे ॿुधायां त फेसबुक जी तव्हां मोनेटाइज़ेशन कीअं करे सघो था पिया। हाणे माण्हू था पाण एड्स ऑन रील कीअं मिलंदो आहे, हिन जे लाइ बि काई बि रिक्वायरमेंट न आहे। हिन लाइ रिक्वायरमेंट इहा आहे त तव्हां रील्स अपलोड कंदो। रील्स तव्हां ख़बर आहे टिकटॉक शॉर्ट वीडियोस थींदियूं आहिनि, उहे तव्हां अपलोड कंदा रहंदो ऐं उन्हनि ते रीच सुठी ईंदी आहिनि, व्यूज़ सुठा ईंदा, फेसबुक तव्हांखे ऑटोमेटिकली इनवाइट कंदो रील्स जे लाइ। ऐं असांजा पेज त 15-20 ॾींहंनि में बि मतिलबु त रील्स जी इनवाइटेशन असांखे मिली वेंदी आहे, छो त असांजा व्यूज़ वग़ैरह सुठा ईंदा आहिनि UK USA जा।
त तव्हां बि ईअं मतिलबु त जेकॾहिं पंहिंजी रील्स अपलोड कंदव सुठे नमूने कंसिस्टेंसी सां, त पोइ तव्हांखे बि जेको आहे फेसबुक एड्स ऑन रील लाइ इनवाइट करे सघे थो पियो। पोइ उन खां पोइ इनस्ट्रीम एड्स, इनस्ट्रीम एड्स लाइ तव्हांखे ख़बर आहे त रिक्वायरमेंट हुजणु घुरिजे 5000 फॉलोअर्स हुजनि, 60,000 मिंट हुजनि या 1000 कलाक वॉच टाइम हुजे। उन खां पोइ तव्हांजा 5 जेके वीडियोज़ आहिनि उहे लाइव वीडियोज़ या ई वीडियोज़ अपलोड थियल हुजनि, या तव्हांजी रिक्वायरमेंट पूरी हुजे, तव्हांजी रीच वग़ैरह भरी हुजे, तव्हांखे फेसबुक ऑटोमेटिकली सेटअप ॾेई सघे थो पियो इनस्ट्रीम एड्स जो। असल जेको असांजो मक़सदु आहे फेसबुक तां अर्निंग करण जो, जेके असां वटि जेको हले थो पियो इनस्ट्रीम एड्स हले थो पियो, छो त एड्स ऑन रील फेसबुक ऑटोमेटिकली तव्हांखे ॾेई छॾींदो आहे। सभ खां वॾो जेको मेन रीज़न आहे इनस्ट्रीम एड्स जो। इनस्ट्रीम एड्स जे थ्रू अर्निंग करे सघो था पिया। उनजे लाइ अव्हां वटि ओरिजिनल कंटेंट हुजे या ऑटोमेशन हुजे। ऑटोमेशन मां तव्हांखे ॿुधायां त उहो आहे जेको तव्हां फेसलेस कंटेंट यूज़ करे तव्हां यूट्यूब ते अहिड़ो कंटेंट खणो जेको फेसबुक ते अवेलेबल न हुजे, उन में थोरी घणी एडिटिंग थींदी, उहा एडिटिंग करे तव्हां फेसबुक ते अपलोड करे इनस्ट्रीम ऑन एड्स सां बि अर्निंग करे सघो था पिया। जेको असांजो मेन टॉपिक आहे परफॉर्मेंस बोनस, जेको हिन वक़्तु तमामु हाई हले थो पियो, जेको तव्हांखे मां अॻ में ॿुधायो त AI जे थ्रू, पिक्चर्स जे थ्रू तव्हां फेसबुक सां परफॉर्मेंस बोनस सां अर्निंग करे सघो था पिया। हाणे जेको हे आहे असांजो हाउ टू क्रिएट अ फेसबुक पेज। फेसबुक पेज क्रिएट करण जे लाइ अव्हां वटि प्रोफाइल पेज क्रिएशन मां तव्हांखे सम्झाईंदुसि। उमेद त सभिनी खे ख़बर हूंदी त फेसबुक तव्हां जेको आहे प्रोफाइल कीअं क्रिएट करे सघिजे थो पियो, या पंहिंजी जेका फेसबुक ID आहे उनखे अव्हां प्रोफेशनल मोड में कन्वर्ट कीअं करे सघो था पिया। इहो तमामु भलो आहे कि तव्हां प्रोफेशनल ID खे पंहिंजी कन्वर्ट कंदो, तव्हां 5000 फ्रेंड्स हूंदा, तव्हां फॉलोअर में हलिया वेंदा, हिकु तव्हांजी रिक्वायरमेंट ऑटोमेटिकली कंप्लीट थी वेंदी। ॿियो 5 वीडियोज़ अपलोड तव्हां कंदो ई कंदो, बाक़ी आहे 60,000 मिंट, उहो बि को वॾो मुश्किल कोन्हे को, उहो शेयरिंग वग़ैरह ॾेई करे पंहिंजो 60,000 मिंट कंप्लीट करे सघो था पिया। उन खां पोइ पेज सेटिंग, इहा बि मां तव्हांखे हिकिड़ो वीडियो नंढो उॾार जे पेज ते रखंदुसि, त तव्हां पंहिंजी फेसबुक जी पेज सेटिंग, पाकिस्तानी पेज सेटिंग त आसान आहे तमामु, बाक़ी UK USA जी जेका पेज सेटिंग आहे हुनमें तव्हांखे UK जो कॉन्टेक्ट नंबर, ईमेल ऐं वेबसाइट वग़ैरह ॿियो टियों सभु कुझु मां ॿुधाईंदुमि। तव्हां फेक कीअं हणी सघो था पिया, फेक नंबर, फेक ईमेल आहे, फेक कॉन्टेक्ट नंबर जी। फेसबुक जी जेका तव्हांजी हेल्थ आहे उहा ग्रीन थी वञे, ग्रीन थियण खां पोइ तव्हांजो पेज जेको आहे रिकमेंडेशन में ऑटोमेटिक हली वेंदो। जेको असां पेज रिकमेंडेशन जी ॻाल्हि कयां थो मां इहा जेका रिकमेंडेशन आहे उहा तव्हांजी पेज सेटिंग सां रिलेटेड हूंदी आहे। जेके तव्हांजी सेटिंग कंप्लीट हूंदी त तव्हांजो पेज हेल्थ ग्रीन थी स्ट्रांग थींदी। जॾहिं स्ट्रांग थी वई त माना तव्हांजो जेको पेज आहे उहो ऑटोमेटिकली पेज जेको आहे फेसबुक रिकमेंडेड कंदो, ऐं ॿियो तव्हांजी रीच वधीक हूंदी त उहो बि ऑटोमेटिक रिकमेंडेड थींदो। उन खां पोइ हाउ टू फाइंड नीश आर टॉपिक। हा, निश ऐं टॉपिक छा थींदा आहिनि? सभ खां पहिरियों मां तव्हांखे टॉपिक जेको टाइप ऑफ कंटेंट आहे, नीश जी टाइप्स मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। हाणे जेको असां वटि नीश जी टाइप्स आहिनि उहे हीअं आहिनि। प्रीमियम टाइप उहा थींदी आहे, प्रीमियम नीश या कंटेंट उहो थींदो आहे जंहिंमें हाई CPM जंहिंमें तव्हांजी अर्निंग वधीक थींदी आहे, जंहिंमें तव्हांजा मुल्क अचनि था यूनाइटेड किंगडम, UK अचे थी, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया। हाणे अॻियां हली करे मां तव्हांखे ॿुधायां त प्रीमियम कंटेंट थींदो छा आहे। UK USA या ऑस्ट्रेलिया खे तव्हां टारगेट करे सघो था पिया। उन खां पोइ आहे सेमी प्रीमियम। सेमी प्रीमियम कंट्री जेको आहे सो त उनमें तव्हांजा जापान अची सघे थी, कोरिया आहे, सिंगापुर आहे। इहो बि मां अॻियां ॿुधायां थो पियो त तव्हां जापान, कोरिया, सिंगापुर या मलेशिया खे कीअं रिकमेंडेड करे सघो था पिया। जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पिया त पाकिस्तान में असां वटि कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे फेक वीडियोज़ ॾेखारे करे असांजे वीडियोज़ तो पाकिस्तानी कंटेंट हूंदो आहे, हेतिरा डॉलर्स कमायासीं। मां तव्हांखे गारंटी सां चवां थो पियो त पाकिस्तान जे 1 मिलियन वीडियो व्यूज़ ते बि वधि में वधि तव्हां 100 खां 150 डॉलर ई ठही सघंदा पिया। ऐं इहो ई तव्हांजो प्रीमियम कंट्री हुजे, USA हुजे, UK हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, तव्हांखे तमामु सुठी अर्निंग रहे। पाकिस्तान जेका RPM CPM आहे उहा तमामु घटि आहे। उन खां पोइ पाकिस्तानी इंडियन लो CPM जेका मां हाणे तव्हांखे ॻाल्हि कयमि, सफ़ा घटि में घटि जेका लो CPM आहे उहा पाकिस्तानी इंडिया जी आहे। इंडिया जी पोइ बि असां कुझु न कुझु मथे आहे, बाक़ी पाकिस्तान जी तमामु घटि आहे जेका CPM आहे। उन खां पोइ ओरिजिनल कंटेंट जो त मज़ो ई पंहिंजो आहे। इहो तव्हांखे कंटेंट ओरिजिनल आहे, तव्हां लाइफ टाइम अर्निंग करे सघो था पिया। प्रीमियम बेस्ड बि आहे ऐं लोकल बि आहे, ॿई तरीक़ा आहिनि। जो ओरिजिनल कंटेंट आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो पियो। उन खां पोइ सेमी ओरिजिनल कंटेंट। सेमी ओरिजिनल कंटेंट उहो आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां यूट्यूब तां या टिकटॉक तां या ट्विच या डेली मोशन या अहिड़ा जेके बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स आहिनि उन्हनि तां तव्हां वीडियो खणी करे उन में कुझु थोरी घणी एडिटिंग करे अपलोड कंदो त उहा सेमी ओरिजिनल कंटेंट में ईंदो आहे। उहो बि तमामु बहितरीनु असां हुन ते चवंदा पिया, तव्हां बि हुन ते कमु करे सघो था पिया। उन खां पोइ ग्लोबली वायरल कंटेंट।
जंहिंमें लैंग्वेज बैरियर न हूंदो आहे, लाइक जीअं ASMR वीडियोस थींदा आहिनि, ॾिसो आहे कुझु ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू हूंदा आहिनि जंहिंमें लेडीज़ बि हूंदियूं आहिनि, जेंट्स बि हूंदा आहिनि, का शइ खेंदा आहिनि, का शइ पेरनि जे ज़रिए हुननि खे मतिलबु त वज़न ॾींदा आहिनि कार जे थ्रू, हुन में जेको आवाज़ निकिरंदो आहे असां हुनखे ASMR चवंदा आहियूं। अहिड़ो कंटेंट माना इन में पूरो ग्लोबली वायरल आहे, उहो माना जापान, USA, UK, ऑस्ट्रेलिया जेके बि कंट्रीज़ आहिनि उन में ॾिसी सघिजे थो पियो। उनजी बि CPM तमामु सुठी हूंदी आहे। या DIY क्राफ्ट जंहिंमें रिसाइकल बॉटल्स मां कुझु नयूं नयूं शयूं गुलनि जा कुझु ठाहींदा आहिनि, अहिड़े नमूने या एक्सपेरिमेंट वग़ैरह जेके कंदा, इहे जेके आहिनि ग्लोबली वायरल कंटेंट आहिनि, इहे बि अवां यूट्यूब तां बि खणी सघो था पिया। अहिड़ा वीडियोस अवां रिसर्च कंदव जेके रिसर्च तमामु आसान थी वई आहे। अवां मेटा AI खे ॾींदव न, जेकॾहिं को बि यूट्यूब तो खणी करे कंटेंट तव्हां हुनखे चओ आहे फेसबुक ते ॻोल्हे आहे, जेकॾहिं उहो हूंदो त ऑटोमेटिकली तव्हांखे लिंक ॾींदो अथव, हे शइ ते अवेलेबल आहे, हे शइ ते अवेलेबल न आहे। हाणे त तमामु आसान थी वई आहे मेटा खां अचण खां पोइ, छो त उहो बिल्कुलु रिसेंट डेटा ॾिनी वई मेटा AI जेका तव्हांजे WhatsApp में अवेलेबल आहे। हिकिड़ो फ़ाइदो आहे हाणे मेटा AI जो। हाणे सभ खां पहिरियों अव्हांखे चैनल पेज पंहिंजो क्रिएट करण खां पहिरियों अॻ में तव्हांखे 5 खां 10 डिफरेंट क़िस्मनि जो कंटेंट फाइंड करणो पवंदो मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां, लाइक टिकटॉक थी वियो, यूट्यूब थी वियो, डेली मोशन थी वियो, ट्विच थी वियो, स्नैपचैट थी वियो। अहिड़े नमूने अव्हां छा कंदव, अहिड़ा चैनल्स कढंदव, वञी करे तव्हां रिसर्च कंदव कुझु कीवर्ड्स लाइक जीअं तव्हां लिखी सघो था मिनी कार्स, मिनी तव्हां जीअं बि पंहिंजो जेको आहे ॾींदव पंहिंजो वर्ड लिखंदव, तव्हांखे मिनी में खोड़ मिली वेंदा। पोइ उतां अहिड़ो चैनल तव्हां ॾिसो जेको तव्हांखे पसंदि अचे, उन में हो तव्हां पहिरियों नालो ॾिसी करे फेसबुक ते सर्च कंदव। जेके उन सां बि तव्हांखे नथो मिले त तव्हां छा कंदव, को बि उन वायरल वीडियो खणी करे उन जो तव्हां टाइटल खणी कॉपी करे फेसबुक ते पेस्ट करे चेक कंदव वीडियोस में, जेकॾहिं उहो अवेलेबल आहे त ठीकु आहे, जेकॾहिं न आहे त पोइ अव्हां उहो वीडियो अपलोड करे सघो था पिया पंहिंजे फेसबुक ते। ऐं सम हाउ जेके थोरी थोरी तादाद में किथे अवेलेबल आहे, तव्हां ॾिसंदव जेकॾहिं तव्हांजो उहो वीडियो जे मां अपलोड कियो आहे उनखे 2 खां 2.5 खां 3 महीना थी विया आहिनि, उन खां पोइ अपलोडिंग नथो करे सघे, त तव्हां उन जेके पहिरियां वीडियो अपलोड थियल आहिनि उन्हनि खे छॾे बाक़ी रिसेंट नवां वीडियोस अपलोड करे तव्हां मोनेटाइज़ करे सघो था। उन में तव्हांखे कॉपीराइट जो कोई इशू न रहंदो। इहो हूंदो आहे जेको असां मां तव्हांखे ॿुधायां त मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां जेको वीडियोस आहिनि उहे खणी करे तव्हां पंहिंजो पेज 5 खां 10 तव्हांखे मतिलबु पेज ठाहिणा आहिनि। पोइ अचिणो आहे सिलेक्ट एटलीस्ट 3 कंट्रीज़ फॉर योर कंटेंट, घटि में घटि 3 मुख़्तलिफ़ कंट्री जेको आहे न अव्हांखे पंहिंजे कंटेंट लाइ खणणा आहिनि। तव्हांखे रिसर्च करणी आहे त तव्हां मिसाल जापान जा माण्हू कहिड़ा कंटेंट फेसबुक ते ॾिसणु पसंदि करनि था पिया, उहो रिसर्च करण लाइ तव्हां ॾिसो न मेटा AI खे लिखंदव त जापान में माण्हू कहिड़े क़िस्म जा वीडियो ॾिसणु पसंदि करनि था पिया, त पोइ उहो मेटा AI अव्हांखे ॿुधाईंदो। उहे तव्हां वीडियोस वञी यूट्यूब ते सर्च कंदव, यूट्यूब तां उहा लिंक्स ॿुधायां जे टाइटल जे थ्रू या यूट्यूब चैनल जे नाले जे थ्रू खणी करे फेसबुक ते सर्च कंदव, जेकॾहिं अवेलेबल आहे त ठीकु आहे, न आहे त उहो कंटेंट तव्हां खणी करे पंहिंजे पेजिस ते अपलोड करे तव्हां जापान जे माण्हुनि खे टारगेट करे सघो था। अहिड़े नमूने ऑस्ट्रेलिया जे माण्हुनि खे टारगेट करे सघो था। अहिड़े नमूने तव्हां USA जे माण्हुनि खे बि टारगेट करे सघो था पिया। ऐं उन खां पोइ तव्हांखे करिणो छा आहे, सिलेक्ट नीच 5 to 10 डिफरेंट टाइप्स ऑफ कंटेंट, मतिलबु त मुख़्तलिफ़ 5 खां 10 टाइप्स जेका कंटेंट जेका निश आहे उहा तव्हांखे खणी आहे। जीअं इंडियन पाकिस्तानी लो स्कीम आहे, जीअं तव्हां ॾिसंदा हूंदव त रियलिटी शोज़ आहिनि, कपिल शर्मा जा, बिग बॉस आहे, ताबिश हाशमी आहे, पर इन में छा आहे न महिनत घणी थींदी आहे, एडिटिंग अहिड़ी नमूने करणी आहे तव्हांखे एडिटिंग। इन जो त असां इन लाइ यूज़ कंदा आहियूं त छा कंदा आहियूं असां बिग बॉस जा कुझु वीडियोस खणी कपिल शर्मा खणी वॉच टाइम पूरो करे जॾहिं सम्झंदा आहियूं असां सेटअप अची वियो आहे, डिलीट करे विझी आहे, पोइ असां पंहिंजा ओरिजिनल वीडियो हणी करे असां पंहिंजो कंटेंट पंहिंजो पेज वग़ैरह मोनेटाइज़ कंदा आहियूं। इहे असां इन लाइ खणंदा आहियूं जंहिंमें रियलिटी शोज़ अची विया, बिग बॉस अची वियो, कपिल शर्मा थी वियो, ताबिश हाशमी जा शोज़ थी विया, जेके बि वायरल जेकी वीडियोस आहिनि असां जस्ट वॉच टाइम पूरो करण जे लाइ खणंदा आहियूं। जॾहिं असां वटि सेटअप अची वेंदो आहे इंस्ट्रीम एड्स जो, असां उहो कंटेंट डिलीट करे ओरिजिनल कंटेंट रखंदा आहियूं, उन खां पोइ वञी करे असां पंहिंजो पेज वग़ैरह मोनेटाइज़ कंदा आहियूं। बाक़ी जीअं हाणे तव्हां ओरिजिनल कंटेंट में खिज़र उमिरि जो वीडियोस आहिनि, इहे तव्हांजा लाइफ टाइम अर्निंग आहे। जेके तव्हां अहिड़े क़िस्म जा वीडियोस ठाहे सघो था पिया, या ॻोठ में रहो था पिया, तव्हां वटि का अहिड़ी स्किल आहे या अव्हां जे बारे में भरिसां का अहिड़ी फैक्ट्री वग़ैरह आहे जेका नयूं नयूं शयूं ठाहे थी पई, तव्हां उन फैक्ट्री में वीडियोस भरे करे ओरिजिनल कंटेंट तमामु बहितरीनु हिकिड़ो ऑप्शन आहे। तव्हां फेसबुक तां लाइफ टाइम अर्निंग करे सघो था, सुठी अर्निंग करे सघो था पिया। ओरिजिनल कंटेंट में लॉन्ग टर्म में लाइफ टाइम अर्निंग, सोलो वीडियोस इंटरव्यूज़ करे सघो था पिया। जीअं अॼुकल्ह पाण इंटरव्यूज़ हलंदा, जीअं तव्हांजो पंहिंजो मशहूरु सर नईमुल्ला महर साहब आहे, उहो इंटरव्यूज़ वग़ैरह वठे थो, पॉडकास्ट या उहो पंहिंजी जेको आहे त रोज़ जे हिसाब सां पंहिंजा आइडियाज़ ॾींदो आहे वेही करे। अहिड़े क़िस्म जा तव्हां वीडियोस अपलोड करे बि तव्हां सुठो अर्निंग करे सघो था पिया। पॉडकास्ट बि करे सघो था पिया। हाणे ज़फर भुट्टो तव्हां ॾिसो था पिया न USA छॾे आयो आहे, काफ़ी टाइम थी वियो आहे,
पर हाणे पाकिस्तान में वो पॉडकास्ट करे थो पियो। हाणे अवां चवंदा हुन पाकिस्तान में पेज मोनेटाइज़ बिल्कुलु इहा ॻाल्हि ग़लति आहे। उन पेज मोनेटाइज़ आहे पर उन जे लाइ हुन वटि या VPN आहे या VPS आहे या प्रॉक्सी आहे या पेड VPN आहे या RDP वग़ैरह जे थ्रू उहो पंहिंजी पॉडकास्ट ठाहे करे हाणे ईअं अर्निंग करे थो पियो। हाणे अॼुकल्ह वञे कोन थो। बाक़ी मोटिवेशनल वीडियोज़ अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पिया AI जा मोटिवेशनल वीडियोज़ आहिनि जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो हिकिड़ी पिक्चर खणंदा पिया कार्टून टाइप को माण्हू आहे उहो वेही करे सभु कुझु ॿुधाए थो पियो मोटिवेशनल कोट्स वग़ैरह या मोटिवेशनल थाट्स आइडियाज़ ॾे थो पियो। अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ बि तमामु बहितरीन इलाही ओरिजिनल कंटेंट में काउंट थींदा आहिनि। इन्हनि जी RPM CPM बि सुठी आहे। हुन खां अलावा जल्द मोनेटाइज़ थी वेंदा आहिनि। उन खां पोइ टीम वीडियोज़ कॉमेडी वीडियोज़ मां ॿुधायुमि खिज़र उमर जा वीडियोज़ आहिनि या इमोशनल वीडियोज़ जीअं फिल्म्स वग़ैरह नौजवान ठाहिनि था पिया या नंढी नंढी मोटिवेशनल वीडियोज़ ठाहिनि था पिया जंहिंमें स्टोरीज़ आहिनि। अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ ठाहे करे बि फेसबुक तां अर्निंग करे सघो था पिया। ऐं हुन खां अलावा जेकॾहिं अव्हांजो चैनल पेज बिल्कुलु बि नओं आहे अव्हां चओ था पिया 6 महीननि ताईं साल ताईं तव्हां वटि सुठी मतिलबु इनकम आहे तव्हां चओ था पिया हाली असां पंहिंजे पेज खे ग्रो कयूं असां वटि सुठा फॉलोअर्स अचनि त तव्हां उन में छा करे सघो था पिया पहिरियों स्टार्ट में तव्हां एड वग़ैरह हलाए सघो था। जीअं बूस्ट ईंदी आहे न बूस्ट पोस्ट उन बूस्ट पोस्ट जे थ्रू अव्हां पंहिंजे पेज खे एड हलाए करे उन में पंहिंजा जेका फॉलोअर्स गेन कयो पहिरियों ऐं पंहिंजी जेका कुझु फेस वैल्यू ठाहियो। जॾहिं अव्हांजी फेस डिमांड थी वञे अव्हां छॾे ॾियो अव्हांजा फॉलोअर्स ई अव्हांखे जेको आहे न मथे आणींदा। अहिड़े क़िस्म जा जेके वीडियोज़ अव्हां वटि सुठी इनकम आहे तव्हां चाहियो था पिया लाइफ टाइम अर्निंग करण लाइ ओरिजिनल कंटेंट मां अव्हांखे प्रिफर कंदुमि त तमामु बहितरीनु कंटेंट आहे। हिन में अव्हां सोलो वीडियोज़ बि ठाहे सघो था जंहिंमें इंटरव्यूज़ आहिनि कंहिं बि मतिलबु सेलिब्रिटी लोकल लेवल ते को MP आहे MNA आहे या को TV एक्टर आहे या को सुठो टिकटॉकर आहे उन खां अव्हां इंटरव्यूज़ वठी करे या पॉडकास्ट आहे स्टेट जे बारे में या रिसर्च जे बारे में या मोटिवेशनल वीडियोज़ मां अव्हांखे ॿुधायो AI जे थ्रू ठाहे सघो था। वॉइस AI जो स्क्रिप्ट बि AI जी ऐं उन खां अलावा जेको अवतार हूंदो आहे जेका माण्हू हूंदो आहे जेको कार्टून टाइप उहो बि AI जो सभु कुझु AI जो जस्ट अव्हांखे वेही करे उहो एडिट वग़ैरह करिणो आहे। अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ ठाहे करे तव्हां लाइफ टाइम लॉन्ग टर्म अर्निंग आहे उन में उहो तव्हांजो छा आहे न डिमोनेटाइज़ थियण जा चांसिस घटि हूंदा आहिनि जेकॾहिं अव्हां हुनजी फेसबुक जी पॉलिसी ते सही नमूने रहो था पिया। बाक़ी जेकॾहिं अव्हां ओरिजिनल वीडियोज़ ते कमु करणु चाहियो था पिया त तव्हांखे करिणो छा आहे सभु खां पहिरियों कुझु न कुझु इन्वेस्ट करणी आहे। 5 10 20 25 30 हज़ार को मसइलो ई कोन्हे को 6 महीना अव्हां लगातार पंहिंजी जेका एड्स वग़ैरह हलाए पहिरियों फॉलोअर्स गेन कयो। फॉलोअर्स गेन करण खां पोइ अव्हांजो फेस डिमांड थी वञे या तव्हांजी वीडियोज़ जी डिमांड थी वञे या माण्हू अव्हांजी वीडियो खे शेयरिंग ऑटोमेटिकली ॾींदा पिया मतिलबु त पोइ अव्हां जेको आहे न सुठी ओरिजिनल कंटेंट ते अर्निंग करे सघो था पिया। हा ग्लोबली वायरल कंटेंट छा थींदो आहे? ग्लोबली वायरल कंटेंट में अव्हां मशीनरी वीडियोज़ ॾिठा हूंदा फेसबुक ते अॼुकल्ह अचनि था पिया जीअं पंहिंजा जेको आहे सो त कुझु इस्लामी हो हलंदियूं आहिनि इस्लामी मतिलबु मथां हल्दी आहे पई तकरीर वग़ैरह नात वग़ैरह हेठो मशीनरी कमु हलंदो पियो हूंदो आहे। मशीनरी कमु हलण जे लाइ पोइ अव्हां उहे जेका अहिड़ा वीडियोज़ ठाहे करे बि अव्हां ग्लोबल वायरल कंटेंट ते मतिलबु त लाज़मी न आहे त इस्लामी हणो छो त ग्लोबली वायरल कंटेंट में जस्ट म्यूज़िक ई हुजे अहिड़ो म्यूज़िक जेको कॉपीराइट न हुजे। फेसबुक जो म्यूज़िक बि खणी सघो था पिया पर कॾहिं कॾहिं फेसबुक जो म्यूज़िक ते बि कॉपीराइट अची वेंदो आहे। ओरिजिनल को यूट्यूब जी लाइब्रेरी मां वञी अहिड़ो म्यूज़िक खणो जेको कॉपीराइट न अचे उहो रखी करे बि अव्हां ग्लोबली वायरल कंटेंट में मशीनरी ते मथां रखी करे मशीनरी जो वीडियोज़ रखी करे तव्हां ग्लोबली वायरल कंटेंट बि अपलोड करे सघो था। ASMR तव्हां ख़बर आहे यूट्यूब ते तव्हां वेंदो ASMR लिखंदो तव्हांखे तक़रीबन मिलियंस में वीडियोज़ मिलंदा मुख़्तलिफ़ ASMR जीअं खाइण वारा ASMR या कंहिं शइ खे भञण वारा ASMR या कार जे थ्रू कंहिं शइ खे लताइण वारा ASMR अहिड़ा वीडियोज़ रखी करे ASMR जो मक़सदु इहो हूंदो आहे ओरिजिनल साउंड अहिड़ो साउंड जेको खाइण जो साउंड निकिरे या कार जे भञण जो साउंड निकिरे उन में तव्हांखे कोई बि साउंड एड न आहे करिणो। अहिड़ो साउंड ASMR वीडियोज़ ठाहे करे बि अव्हां सुठे नमूने अर्निंग करे सघो था पिया। DIY क्राफ्ट बि तव्हांखे यूट्यूब ते मिलियंस में वीडियोज़ मिलंदा मिलियंस में चैनल्स मिलंदा ऐं फेसबुक ते अवेलेबल बि न आहिनि। असांजी रिसर्च जे मुताबिक़ एतिरा चैनल पिया आहिनि जेके फेसबुक ते अवेलेबल न आहिनि। इंशाल्लाह तमामु जल्द असां तव्हांखे इहा रिसर्च वारो बि जेको आहे सो त पंहिंजो सेशन वठंदासीं तव्हां कीअं रिसर्च करे सघो था फेसबुक तां कीअं कंटेंट ॻोल्हे सघो था पिया यूट्यूब तां कंटेंट कीअं ॻोल्हे सघो था पिया टिकटॉक तां कंटेंट कीअं ॻोल्हे सघो था पिया या मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स सां मेटा जे थ्रू ChatGPT जे थ्रू या कुझु 1 ऑफ 10 जेका टूल्स ईंदा आहिनि पेड आहिनि जेकॾहिं को पेड टूल्स ख़रीद करे बि करे सघे थो पियो जेकॾहिं कंहिंजी एतिरी मतिलबु त फाइनेंशियल आहे स्ट्रॉन्ग जेकॾहिं उहो कुझु इन्वेस्ट करणु चाहे त उहो करे सघे थो पियो। उन खां पोइ आर्ट जा बि तव्हां ॾिसंदा हूंदव त जेके एतिरा मिलियंस में तव्हांखे वीडियोज़ मिली वेंदा चैनल्स मिली वेंदा जेके फेसबुक ते अवेलेबल न आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था पिया ओरिजिनल कंटेंट ते कयो त बहितर आहे नथा करे सघो त इहे शयूं तमामु हे मां तव्हांखे प्रेफर कंदुमि ग्लोबली वायरल कंटेंट तमामु बहितरीनु अथव। इन ते तव्हां कमु कयो तव्हां सुठे नमूने अर्निंग करे सघो था पिया।
एनिमल अटैक्स या वीडियोस ने या वुड कटिंग में भी तव्हां ॾिसंदा हूंदव, पेड्स आहे, मैन्युफैक्चरिंग आहे, अहिड़े नमूने खोड़ अव्हांखे इन टाइप जा ग्लोबली वायरल कंटेंट मिलंदा जंहिंजे थ्रू अव्हां अर्निंग सुठे नमूने करे सघो था पिया। हाणे चवंदा पिया पाण सेमी ओरिजिनल कंटेंट ते, अहिड़ो कंटेंट जेको फेसबुक ते हुजे न हुजे या इनएक्टिव हुजे। जीअं मां अॻे में मिसाल ॾियुमि, तव्हां यूट्यूब ते तव्हांखे अहिड़ो कोई वीडियो मिले थो पियो जेको मतिलबु त फेसबुक ते अवेलेबल न आहे, या फेसबुक ते अवेलेबल आहे पर जे माण्हू अपलोड कयो आहे उनखे 6 महीना 5 महीना 3 महीना या 8 महीना गुज़री विया आहिनि, उन खां पोइ वीडियो अपलोड न कयो आहे, त अहिड़ा वीडियोस बि अव्हां साॻा ई वीडियोस रखी करे बि अव्हां अर्निंग करे सघो था पिया। उन खां पोइ आहे त जेके बि दुनिया में अहिड़ा क्रिएटर्स जेके रोज़ाने जी बुनियाद ते यूट्यूब ते अपलोडिंग कंदा पर फेसबुक ते नथा कनि, तमामु बहितरीनु हिकिड़ो कंटेंट अथव, छो त तव्हांखे महिनत न करणी पवंदी, जस्ट डाउनलोड करिणो आहे, थोरा हिकु ॿ फिल्टर हणणा आहिनि, थोरो आवाज़ वग़ैरह वधाइणो आहे, बसि अहिड़ी एडिटिंग करे तव्हां फेसबुक ते रखी करे बि तव्हां अर्निंग करे सघो था पिया। ऐं क्रिएटर्स अहिड़ा जंहिंजी फॉलोइंग वधीक आहे सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते, जीअं मतिलबु के माण्हू अहिड़ा बि पिया अथव जेके फेसबुक ते अपलोडिंग न कंदा आहिनि, टाइम ई न हूंदो आहे, जस्ट यूट्यूब ते ई कंदा आहिनि, पर उनजी जेका फॉलोइंग आहे उहा तमामु घणी आहे। सो अव्हां छा कंदव, उन जो वीडियो बि खणी करे पंहिंजे फेसबुक पेज ते अपलोड करे तव्हां उन तां बि अर्निंग करे सघो था पिया। ऐं उनजे अलावा ॾिसणो पवंदो छा उहो डेली बेसिस ते वीडियो अपलोड करे थो पियो। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त इंग्लिश लैंग्वेज क्रिएटर तमामु बहितरीनु अथव। जेके तव्हां इंग्लिश लैंग्वेज जा कंदव, तव्हांजो जेको कंटेंट आहे यूके यूएसए में ॾिठो वेंदो आहे, इन जी आरपीएम या सीपीएम तमामु बहितरीनु आहे। ऐं मुंहिंजा जेके कुझु आइडियाज़ आहिनि कंटेंट में, पॉडकास्ट आहे, मोटिवेशनल वीडियोज़ आहे, कोट्स आहे, मोटिवेशनल स्टोरीज बाय एआई, या डेली व्लॉगिंग, या रिव्यू ऑन सेलिब्रिटीज़, हे तमामु बहितरीनु आइडियाज़ आहिनि। पॉडकास्ट हिकु तमामु बहितरीनु हले थो पंहिंजे वक़्तु, तव्हां पॉडकास्ट करे सघो था, सुठा सुठा सेलिब्रिटीज़ सिंध में जेके आहिनि, जंहिं ताईं हमारी पहुच आहे, उन्हनि खे इनवाइट करे पंहिंजी पॉडकास्ट में घुराए तव्हां तमामु सुठी अर्निंग करे सघो था पिया। मोटिवेशनल वीडियोज़ मां तव्हांखे ॿुधायो त फेसबुक ते, टिकटॉक ते अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हूंदव त हिकिड़ो ओल्ड टाइप को पुराणो, या चऊं त सिंगापुरी को माण्हू हूंदो जंहिंखे येलो कलर जा कपिड़ा पातल हूंदा आहिनि, वॾी दाढ़ी, अहिड़े क़िस्म जा जेकी फोटोज़ हूंदा आहिनि, उहे तव्हां छा कंदव, कुझु सॉफ्टवेयर आहिनि, पेड बि आहिनि, फ्री ऑफ कास्ट बि आहिनि, उनजे थ्रू बि तव्हां एआई को मोटिवेशनल स्टोरीज वठी या मोटिवेशनल कोटेशंस वठी, कोट्स वठी, उन्हनि को वॉइस ओवर कराए, उन्हनि जो तस्वीर ॾेई करे बि तव्हां सुठे नमूने अर्निंग करे सघो था। इहो ओरिजिनल कंटेंट में काउंट थींदो आहे। ऐं कोर्स बि तव्हां करे सघो था, सेम साॻियो ई आहे। मोटिवेशनल स्टोरीज बाय एआई जे थ्रू तव्हां तस्वीरां जनरेट करे मोटिवेशनल स्टोरी ठाहे बि तव्हां सुठे नमूने अर्निंग करे सघो था पिया। उन खां पोइ डेली व्लॉगिंग, जेकॾहिं तव्हां ॻोठ में रहो था पिया, तव्हां वटि सुठियूं लोकेशंस आहिनि, थर में रहो था पिया, या ॻोठ जो जेको आहे तव्हां कल्चर चओ था पिया, डेली व्लॉगिंग तमामु बहितरीनु आहे। सभ खां पहिरियों मां प्रिफर कंदो उर्दू में कंदो, जेको उर्दू में कंदो तव्हांजो कंटेंट इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका या एशिया में तमामु घणो हलंदो। जेके नथा करे सघो त सिंधी बि तमामु बहितरीनु आहे, ऐं सिंधी में बि तव्हां साॻियो डेली व्लॉगिंग करे तमामु सुठे नमूने करे सघो था पिया। उन खां पोइ सेलिब्रिटीज़ ते रिव्यूज़, सेलिब्रिटीज़ ते रिव्यूज़ कीअं आहे, जीअं अॼुकल्ह पाण वटि इश्क मुर्शिद ड्रामा में अली गुल मराह मशहूरु थियो, इन ते तव्हां रिव्यू ॾेई सघो था पिया त बाबा इहो कीअं मशहूरु थियो, यानी पहिरीं लाइफ कीअं हुई, इहो कीअं अॻिते आयो, अहिड़े क़िस्म जा रिव्यू ॾेई करे तव्हां वीडियोस ठाहे करे बि सुठे नमूने अर्निंग करे सघो था पिया। पर असांजो जेको कमु आहे उहो ऑटोमेशन ते हले थो पियो। ऑटोमेशन मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ा कंटेंट जेको फेसबुक ते अवेलेबल न हुजे, या अहिड़ो कंटेंट जंहिंमें असां पंहिंजो फेस शो ऑफ न करायूं, असां छा कंदा आहियूं, कुझु स्टोरीज वग़ैरह असां एआई को लिखाईंदा आहियूं, पोइ उन खां पोइ एआई को तस्वीरां ठाराईंदा आहियूं, पोइ उनखे सुठे नमूने वीडियो एडिटिंग करे उहे ठाहे करे असां यूट्यूब ते रखंदा आहियूं। या अॼुकल्ह पाण वटि यूट्यूब ते जेको आहे एआई जे ठहियल पेट्स, जानवर, ॿिलियुनि जा, कुतनि जा, अहिड़ा अहिड़ा वीडियोज़ असां इहे ठाहे करे एआई जे थ्रू इहे बि तव्हां मोनेटाइज़ करे सघो था। पर इन में बि कुझु पॉलिसीज़ आहिनि, कुझु मोनेटाइज़ थींदा आहिनि, कुझु न आहिनि थींदा। अहिड़े नमूने फेसबुक त तमामु आसान आहे, इन में एतिरी का स्ट्रिक्ट पॉलिसी कोन्हे की इन ते तस्वीरां बि मोनेटाइज़ थी वेंदियूं, को मसइलो ई कोन्हे। बाक़ी यूट्यूब थोरो आहे मुश्किल। ऐं उन खां पोइ सुभाणे इंशा अल्लाह पाण मां ॿुधाईंदुमि त कंटेंट अपलोडिंग कीअं थींदी आहे, कंटेंट चेकिंग कीअं थींदी आहे, कंटेंट शेयरिंग कीअं थींदी आहे, परफॉर्मेंस बोनस। ऐं असांजो जेको मेन टॉपिक सुभाणे उहो इहो आहे त पाकिस्तानी जेके नौजवाननि वटि पेजिस आहिनि, जिन ते मिलियंस में फॉलोअर्स आहिनि, पर उहे मोनेटाइज़ न आहिनि, उहे परेशान आहिनि मोनेटाइज़ कीअं करायूं। तमामु आसान हिकिड़ो तरीक़ो आहे, लाज़मी न आहे कंहिंखे मिनता कयो, कंहिंखे महिनत कयो त असांखे मोनेटाइज़ करे असां तव्हांखे 50% ॾींदा, 25% ॾींदा, असां तव्हांखे अर्निंग ॾींदा। इहे खोड़ माण्हू ठॻ पिया थो, तव्हां पैसा बि वठी था, पेज बि खणींदा आहियूं, ख़बर बि न पवंदी। मां तव्हांखे सुभाणे इंशा अल्लाह जेको मेन टॉपिक आहे असांजो उहो पाकिस्तानी पेज मोनेटाइज़ेशन आहे। ऐं उन खां अलावा कंटेंट अपलोड कीअं करणी आहे,
ऐं उन खां अलावा कंटेंट चेकिंग की करणी आहे, असांजो पेज वायरल वञे थो नथो वञे, कंटेंट खे शेयरिंग कीअं ॾियणी आहे, ऐं परफॉर्मेंस बोनस हिन वक़्तु तमामु VIP हले थो पियो। अॼुकल्ह माण्हुनि इंस्ट्रीम एड छॾे करे परफॉर्मेंस बोनस ते कमु कंदा, त परफॉर्मेंस बोनस ते कमु करणु तमामु आसान आहे। उन में इहो आहे त तव्हां स्केड्यूल हणी करे बि महीने स्केड्यूल हणी छॾियो, महीनो ऑटोमेटिकली तव्हांजी पोस्ट पे अपलोड थींदी पई पियो, इहे रिएक्शन्स ईंदा तव्हांजी जेको आहे त अर्निंग पई थींदी। हिन वक़्तु परफॉर्मेंस बोनस ते तमामु घणो कमु हले थो पियो। ऐं जॾहिं खां वठी AI आई आहे या AI इमेजिस यूनिक आयूं आहिनि, तॾहिं खां वठी परफॉर्मेंस बोनस तमामु आसान थी आहे। ऐं इनशा ताला सुभाणे वारे वीडियो में असां गॾु मोहम्मद सचन हूंदो, जंहिंजो 5 खां 7 सालनि जो एक्सपीरियंस आहे। सखर IB यूनिवर्सिटी मां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग करे चुको आहे, ऐं हिन वक़्तु उहो बि मां सां गॾु यूट्यूब ते, फेसबुक ते, टिकटॉक ऐं ट्विटर अहिड़नि जेको आहे त प्लेटफॉर्म ते अर्निंग करे थो पियो। असांजी हिकिड़ी टीम आहे, जेकॾहिं को दोस्त असांजी टीम जॉइन करणु चाहे बि असां हुन सां गॾु आहियूं, उहो बि असां सां कॉन्टेक्ट करे सघे थो पियो। बाक़ाइदे असां हुनखे रिस्पॉन्स ॾींदासीं। अॼु जे लाइ मां सम्झंदो नायाब साहब एतिरो काफ़ी आहे या कुझु अॻिते कयूं? न, तमामु ज़बरदस्त ऐं नॉलेजेबल हो बिल्कुलु। आउं सिर्फ़ु चाहींदुसि त जिन जा कुझु क्वेश्चन्स आहिनि उहे क्वेश्चन करे सघनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिकु साइकोलॉजी में चवे थी त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो कलाक ताईं पंहिंजो अटेंशन ॾेई सघे थो, उन खां पोइ डिस्ट्रैक्ट थियणु शुरू थी वेंदो आहे। सो बहितरीनु इहो ई आहे जो त कलाक ताईं पंहिंजो सेशन कंप्लीट हुजे। अच्छा, उन खां बाद में कुछ क्वेश्चंस आहिनि डिफिकल्टीज भी ना आहिनि, त फेसबुक ते हिकड़ी डिफिकल्टी आहे या का एतिरी आउं चवंदो त हिकिड़ो पाणी जो गिलास पी वठो, शाबस तवजो, एॾो स्पीड में सभु कुझु कवर कयो। माशाल्लाह ज़बरदस्त सिस्टम आहे, ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा, हिकिड़ो क्वेश्चन आयो आहे, कैन मेक फ्रॉम दुबई। हाणे मुंहिंजे ख्याल में को अकाउंट जे बारे में, अकाउंट छा दुबई मां ठाहियो त मोनेटाइज थी वेंदो? जी सर, मां आवाज़ न ॿुधो। अच्छा सर, दुबई मां अगर जी दुबई में पेजेस क्रिएट करे उतां भी तव्हां निकिरे सघो था पिया, एलिजिबल कंट्री आहे दुबई। जी बिल्कुलु सर, दुबई जेको आहे न फेसबुक जे लाइ एलिजिबल कंट्री आहे। उतां जो जेको पेजेस वग़ैरह आहे या प्रोफेशनल आईडी आहे उहा बि मोनेटाइज थी सघे थी पई। थी छा सर, मोनेटाइज हले थी पई दुबई में, माण्हू मोनेटाइज करे कमाइनि बि पिया था हिन वक़्तु दुबई मां। अच्छा, इन खां पोइ आहे भावेश, उहो थो चवे वी आर 5 brothers, 2 in UAE, big brother in USA and my 1 brother is in Germany। ऐं माशाल्लाह, बिल्कुलु माशाल्लाह, अल्लाह साईं हिननि खे सिहत ॾे ऐं तव्हां सभिनी खे तरक़ी ॾे। त मुंहिंजे ख्याल में हिकु मल्टीपल अकाउंट्स ठाहे सघे थो सर। USA या क्वेश्चन इहो हो त हिकिड़े कंप्यूटर तां मल्टीपल अकाउंट्स ठाहिजनि, छा उन ते को प्रॉब्लम त न ईंदो? सेम IP न सर, को मसलो न आहे। 100 अकाउंट भी तव्हां हिकिड़े ई कंप्यूटर ते, हिकिड़ी IP एड्रेस ते, हिकिड़ी लोकेशन ते ठाहे करे मोनेटाइज करे अर्निंग करे सघो था पिया। ऐं 700 अकाउंट भी माण्हू हिन वक़्तु हैंडल करनि था पिया परफॉर्मेंस बोनस ते। अच्छा, ज़बरदस्त। ऐं उन जे अलावा असां वटि अचे पियो सऊदी के फिजिकल सिम के ज़रिए हो सकता है पेज मोनेटाइज। सर, सऊदी जे लाइ जस्ट ईअं चई सघां थो पियो त जेका अॼुकल्ह सिम यूज़ थिए थी पई त उहा लाइव जे लाइ या हिकिड़ो टिकटॉक जी तरफ़ां गेमिंग ऑप्शन आहे उन जे लाइ यूज़ थिए थी पई। जेकॾहिं तव्हां सऊदी सिम विझी करे पाकिस्तान में बिना VPN जे मोबाइल यूज़ कंदो, तॾहिं बि तव्हांजी लोकेशन जेका आहे पाकिस्तान जी काउंट थींदी। ईअं नथो थी सघे। जेकॾहिं सऊदी में उहो माण्हू रहे थो पियो त पोइ उहा शइ पॉसिबल आहे। अच्छा, ज़बरदस्त। अच्छा, हाणे ॾिसो, तव्हां सभिनी खे पंहिंजा आंसर्स मिलनि पिया 1 by 1। अगर तव्हां कुछ क्वेश्चन करण चाहियो था त आऊं भी अवेलेबल आहियां, अमजद भी अवेलेबल आहे। कुछ क्वेश्चंस करण चाहियो त ज़रूर हींअर करियो। बाक़ी जेको सेशन आहे उहो असां कंदासीं सुभाणे वधीक। अच्छा, बि तव्हांखे अमजद गुज़ारिश कंदुसि त AI जो हिकिड़ो नंढड़ो बिल्कुलु, या उहो खणी फ्यूचर में कंदासीं। ॿिया कुझु जेके टूल्स आहिनि उन्हनि टूल्स जे बारे में ॿुधाइजो, उन्हनि जा नाला कहिड़ा आहिनि, कहिड़ा कहिड़ा टूल्स आहिनि, उन्हनि जे बारे में हुजे त हिननि खे आइडिया थी वञे। लेट्स सपोज अगरि वीडियो एडिटिंग या कुझु फ्री टूल्स आहिनि उन्हनि जी बि हिननि खे ख़बर पइजी वञे, कंप्यूटर रिलेटेड टूल्स आहिनि त बि ख़बर पइजे, मोबाइल रिलेटेड टूल्स आहिनि उहो बि ख़बर पइजी वञे त ऐं हिकिड़ा ॿिया सेशन पाण ईअं बि रखंदासीं त जेके स्पेसिफिकली AI जे हवाले सां पोइ तव्हां कंटेंट में हेल्प कीअं वठी सघो था। छो ऑब्वियसली कुझु माण्हुनि जी इंग्लिश सुठी न आहे
त ख़ैर चैट जीपीटी या ॿिया जेके बि AI आहिनि उहो त लैंग्वेज जो बैरियर बि ख़तम करे था छॾीनि ऑलमोस्ट, पर जी पोइ बि सर। ज़रूरत जेका पवे जेके टेक्निकल हेल्प खपे त उन बारे में पाण कंदासीं। अच्छा फॉर नाउ अगर कंहिंजो क्वेश्चन तव्हां पुछो न त पोइ इख़्तिताम पज़ीर कयूं, हर को जेको आहे पंहिंजे कुटुंब सां गॾु वञी टाइम गुज़ारे, मानी खाए त मानी खाए, ऐं बाक़ी सुभाणे सेम टाइम आहे 9 बजे। जी सर, इंशाल्लाह सुभाणे 9 वगे पाण कंटिन्यू कंदासीं सेशन खे, इंशाल्लाह ताला कोशिश कंदासीं पर सेशन वॾो थी सघे थो जेकॾहिं पाण AI ते आयासीं त AI ते कमु कीअं कजे, AI ते वीडियोस कीअं ठाहिजनि, या AI वॉइस कीअं जनरेट कजे, या AI वीडियो कीअं एडिट कजे, तस्वीरूं कीअं ठाहिजनि, इहो हिकिड़ो अलॻि सां सेशन रखणो पवंदो। इहो तमामु लेंथी सेशन आहे, हिन में बाक़ाइदा प्रॉम्प्ट वग़ैरह ॾियणा पवंदा आहिनि, कुझु अहिड़ी वेबसाइट्स आहिनि जेके फ्री बि आहिनि, जेके पेड बि आहिनि। सो इहो बि इंशाल्लाह ताला जेकॾहिं इजाज़त ॾींदो इहो बि सेशन करे वठंदासीं, को मसइलो कोन्हे। हाणे जेकॾहिं को कंहिंजो क्वेश्चन आहे त उनजो जवाब ॾींदा पिया। असांखे सुवाल कयो आहे मोहम्मद रफ़ी सचल गुलजैन, एम्यूलेटर से अकाउंट बन हाँ, जाएगी और वहाँ अगर VPN यूज करी जाए, कौन सी VPN सजेस्ट करते हो आप, नोड और IP वैनिश? पेड VPN केड़ी भी हुजे, पर मां अवांखे सजेस्ट कंदुमि त अवां एम्यूलेटर ते ब्राउज़र VPN या प्रॉक्सी भी यूज करे सघो था। ये है ना? अच्छा, सर्फ शार्क भी है, नोड भी है, ये भाई यूज करे सघो था, प्रॉब्लम कोई भी हुजे पर पेड हुजे। फ्री VPN अवां छा आहे न, मिनट में ऑटोमेटिकली लोकेशन चेंज कंदी रहंदी आहे। जॾहिं लोकेशन चेंज थींदी त पोइ उहो अवांजो अकाउंट स्पैम बनी सघे थो या मोनेटाइज़ नथो थी सघे। पेड VPN में इहो हूंदो त अवां हिकिड़ी लोकेशन सिलेक्ट करे छॾींदो त अवांजी उहा हमेशह लाइ फॉर ऑलवेज उहा ई लोकेशन अवांजी हूंदी जेसि ताईं अवां पाण चेंज करणु चाहियो था। अच्छा, हिकिड़ी ॿी सजेशन मां ॾींदुमि। हाँ अच्छा, हिकिड़ी मुंहिंजी सजेशन आहे, अगरि को मोबाइल तां कमु करणु चाहे थो पियो न त हिकिड़ो सेपरेट मोबाइल हुनखे रखिणो पवंदो, जंहिंमें सिम वग़ैरह पाकिस्तानी न आहे रखणी हुन में, ठीकु आहे। ऐं हुन में पेड VPN कोई बि तव्हां वठो, सर्फ शार्क वठो, नोड वठो, कोई बि VPN हुन में इंस्टॉल करण खां पोइ हिन में हिकिड़ी सेटिंग थींदी आहे किल स्विच सेटिंग। हुन में किल स्विच सेटिंग में तव्हां जॾहिं बि इंटरनेट अगरि तव्हांजी डिस्कनेक्ट थी वञे थी या मोबाइल टर्न ऑफ करे वरी ऑन कयूं था पिया त पाकिस्तानी IP हुन में डिटेक्ट न थिए, छो जेको पेड VPN हूंदो त हुन में हिकिड़ी सेटिंग हूंदी आहे, उहो एतिरे ताईं इंटरनेट कनेक्ट ई न करणु ॾींदो जेतिरे ताईं VPN ऑन न रहंदो, ठीकु आहे। त उहो उनजे लाइ हिकिड़ो सेपरेट तव्हां मतिलबु त मोबाइल हुजे त उन तां कमु कजे त बहितरीनु थींदो तव्हांजो कमु, ऐं उहो डिटेक्ट कॾहिं बि न थी सघंदो फेसबुक जी नज़र में। ऐं उनजो हिकिड़ो असां इंशाल्लाह ताला जेकॾहिं को कमु करणु चाहे पेड VPN नंढिड़ो हिकिड़ो वीडियो ठाहे करे उॾारिजे, असां ग्रुप में रखंदासीं त उहो तव्हां कीअं करे सघो था सॼो इहो प्रोसेस। अच्छा जी, जबरदस्त। ॿिया क्वेश्चंस भी आहिनि, रिकॉर्डिंग जो तो खैर मिली वेंदो। अस्मा थैंक यू सो मच, वेरी इंफॉर्मेटिव। आई जस्ट वांट टू आस्क अबाउट क्लास, आई हैव नो इंफॉर्मेशन, जस्ट जॉइन ड्यूरेशन इन क्लास। इन जे बारे में कोर्स त सच कोन्हे, फिलहाल वर्कशॉप आहे। अगर कुछ अहिड़ो सच थियो त इंशाल्लाह जॾहिं सचल खे असां इनवाइट कंदासीं त अहिड़ो कुझु डेवलप कनि जंहिंसां सभिनी हेल्प थी सघे। ऐं इन खां पोइ पेजेस न्यू FB ID ही पढ़जो, ही ॾिसो छा लिखियो आहे मोहम्मद रफ़ी। जी जी सर, हिकु मिनट पढ़ण ॾियो। हाँ, ये चए तो पियो पाकिस्तानी न्यू FB IDs बनाए या फिर ओल्ड करंट पाकिस्तानी IDs में पेजेस बनाए। तमाम बेहतरीन हिकिड़ो सवाल कयो आहे। ॾिसो न, फेसबुक जी जेकॾहिं अवांजी अहिड़ी ID आहे जंहिंजी रीच तमामु सुठी आहे त अवां हुन ते पेज ठाहींदो त अवांजे पेज जी रीच ऑटोमेटिकली फेसबुक जो कान वधाए छॾींदो। जेकॾहिं अवां नई ID आहे उनजी रीच घटि आहे, अवां पेज ठाहियो था पिया, मोनेटाइज़ थी वेंदो, उहो मसइलो न आहे त मोनेटाइज़ न थींदो। पर जेकॾहिं अवांजी जंहिं ID ते रीच घणी हूंदी न उन ते अवां पेज ठाहींदो त अवांजे पेज जे जेको आहे मतिलबु वायरल थियण जा चांसिस वधीक हूंदा आहिनि। ऐं असां इहे एक्सपीरियंस बि कया आहिनि। असां वटि अहिड़ी IDs आहिनि जिन ते असां पहिरें ॾींहं ते 32-33 हज़ार व्यूज़ एड्स आन रील ते खया आहिनि, छो त असांजी ID वायरल हुई। ID हिकिड़ी वॾी जेको आहे तमामु माना हिकिड़ो रखे थी पई, पंहिंजे हिसाब सां मैटर करे थी पई उन रीच ते। ऐं हिकिड़ी ॿी शइ त जॾहिं बि पाण अगरि कयूं था पिया इन स्ट्रीम ते या एड्स ऑन रील ते या बोनस ते कमु कयूं था पिया त तव्हांखे पहिरियों ID जेका नई अगरि ठाहियो था पिया त उनजी लोकेशन कंफर्म कराइणी आहे, UK USA या जंहिं बि रीजन जी तव्हां ID ठाहियो था पिया, या जंहिं बि लोकेशन जो तव्हां VPN यूज़ कयो था या एम्यूलेटर यूज़ कयो था या कुझु बि यूज़ कयो था पिया, ठीकु आहे, या VPS यूज़ था पिया कयो, त हुनजे लाइ तव्हांखे हुन में लोकेशन कीअं चेक कबी आहे त मुंहिंजी कहिड़ी लोकेशन ID जी, हुनजो शॉर्ट वीडियो अमजद तव्हांखे ठाहे मोकिले छॾींदो त तव्हां ID कीअं चेक करे सघो था पंहिंजी फेसबुक ID जी, ठीकु आहे।
एक तो ओल्ड आईडी जगह है उनकी आईडी ता अगर लोकेशन चेक कंदा आहियो त उहा पाकिस्तानी हूंदी, उनखे चेंज करण में थोरो टाइम लगदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां VPN ते रखंदा आहियो या VPS ते रखंदा आहियो त थोरो टाइम लगदो, उन खां बाद में उहा लोकेशन कंफर्म थींदी UK USA जी। अगर तव्हां न्यू क्रिएट कयो था त उहो विदिन वीक में जेको आहे उनजी चेक इन्स वग़ैरह उन में करणा पवंदा आहिनि, कुझु पोस्ट करणी पवंदियूं जंहिंजे ज़रिए तव्हांजी न आईडी ऑटोमेटिकली जेको आहे लोकेशन तव्हांजी पकड़े वेंदी UK USA जी, ऐं उन ते पोइ पेजिस क्रिएट करे कमु करे सघिजे थो। हिकिड़ो इहो मेन क्वेश्चन हुयो मे बी कंहिंजो हुजे माइंड में, पर इहो मां ॿुधाए छॾियां त स्टार्टिंग में पाण खे इहो फोकस करणो हूंदो त पंहिंजी आईडी जी लोकेशन जेको आहे कंफर्म्ड हुजणु खपे। अच्छा, उन खां पोइ सवाल पियो आहे सर, क्वेश्चन इहो आहे त अगरि सेपरेट मोबाइल हुजे उहा अगरि पाकिस्तानी जीमेल एक्टिव करे सघंदासीं या न? जीमेल जो कोई इशू न हूंदो आहे फेसबुक ते, पर जेकॾहिं कोशिशि करियो अवां VPN हणो था पिया त उन ते जेको आहे अवां जीमेल नहीं ठाहियो जेका UK USA जे नाले सां, या फेसबुक ते तव्हां वेंदव न तव्हां हुते लिखंदव त UK USA नेम जनरेटर, उहो अव्हांखे नेम ॾींदो, उन नेम जी अवां ईमेल ठाहे करे उहा जीमेल वग़ैरह ठाहे करे तव्हां उहा जेका पंहिंजे प्ले स्टोर में हणी करे या फेसबुक ते अवां अकाउंट ठाहे सघो था पिया। अच्छा, ये ॾिसो न, हे मां तव्हांखे सर्च बि करे ॾेखारियां थो, फेक नेम जनरेटर। स्क्रीन नज़र अचे थी अलाए न? हाँ बिल्कुल अचे थी। हाँ, तो फेक नेम जनरेटर जॾहिं पाण सर्च कंदा आहियूं त हिते ॾिसो रैंडम ते सर्च थियल आहे, जेंडर तव्हां सिलेक्ट करे मेल फीमेल जहिड़े हिसाब सां तव्हां जीमेल अकाउंट ठाहिणु चाहियो त उन जा हितां नाला अची वेंदा। इहे नाला सेम ॾेई करे तव्हां जीमेल ठाहियो, जीमेल ठहण खां पोइ तव्हां फेक आईडी बि फेसबुक जी ठाहियो हिन सेम नाले। सेम एड्रेस भी वहां ते फेसबुक आईडी ते ॾियणी आहे जेका USA या UK जी हुजे। ये सब कुछ तव्हांखे मिलंदो, एड्रेस मिलंदी, फोन फोन नंबर कोड मिलंदो, मिलंदो, डेट फोन ऑफ नंबर बर्थ मिलंदो, सब कुछ अवांखे मिलंदो इहो। उन खां पोइ चए थो पियो त अगरि अकाउंट UAE जो हुजे, उतां पेज क्रिएट थियल हुजे, एडमिनिस्ट्रेटर जी एक्सेस वठी कम पाकिस्तान में वेही हुजे, मुंहिंजे UAE में वेठल दोस्ती करे, हा इहा शइ थी सघे थी पई। उन लाइ अव्हांखे एडमिन न थियणो पवंदो, एडमिन थींदो उहो तव्हांजी लोकेशन ई वठंदो, उन लाइ अव्हांखे एडिटर थियणो पवंदो, उन में अव्हां जस्ट अपलोडिंग वग़ैरह करे सघंदो। बाक़ी हर शइ जेको एक्सेस हूंदो उहो UAE वारे दोस्त वटि हूंदो, ऐं उहा जेका लोकेशन हूंदी कंफर्म UAE जी हूंदी, त इहा शइ पॉसिबल आहे, त इन जे थ्रू बि मोनेटाइजेशन करे सघो था पिया। सेपरेट मोबाइल में पाकिस्तानी सिम निकाल कर UK और USA सिम लगा कर इंप्लीमेंटेशन थींदो विद पेड VPN और प्रॉक्सी। बिल्कुल थींदो, बिल्कुल। जेकॾहिं अवां UK या USA जी सिम न पई हुजे न, पेड VPN या प्रॉक्सी हुजे, कोई बि अवां मोनेटाइज करे सघो था पिया। या 30 डेज ओल्ड पेजेस हो तो अप्रूवल मिल जाएगी, या 1 डे ओल्ड पेजेस में वर्क करना होता है? ॿिन्हिनि में हाणे 30 डे ओल्ड में चांसिस ज़्यादा हूंदा आहिनि। 30 ओल्ड डे जेके पेजिस हूंदा आहिनि न, उन में जे मोस्टली तव्हांखे परफॉर्मेंस बोनस इज़ीली मिली वेंदो आहे। न्यू पेजिस में छो कि रीच स्टार्टिंग में बिल्ड करणी पवंदी आहे, त उन में पर मिलंदो ॿिन्हिनि में आहे, ईअं न आहे जो न मिलंदा आहिनि। एड्स ऑन रील बि मिलंदो आहे पाण खे, ऐं पाण खे परफॉर्मेंस बोनस बि मिलंदो आहे। इन में कोई प्रॉब्लम न आहे, ठीकु आहे। ॿिन्हिनि ते कमु कयो, अगरि ओल्ड आहे त बेस्ट आहे, न्यू आहे त बेस्ट आहे, को मसइलो न आहे। त नायाब साहब, जेकॾहिं सवाल ख़तम थी विया, मुंहिंजे ख्याल में त लास्ट ई हुयो जेको हाणे मां जवाबु ॾिनो इहो ओल्ड हाँ पेजिस वारो। बिल्कुल। बहरहाल तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी, तव्हां सेशन में रहिया आहियो। ख़ुशी थी तव्हांखे ॾिसी करे, अमजद खे ॾिसी करे, असांजो जो साथी आहे उन्हनि खे ॾिसी करे पाण सोचियो त ज़रा पाण सभु सिंधी आहियूं, हिकिड़ी ॿोली ॻाल्हायूं पिया, हिकिड़े वतन जा ई असां माण्हू आहियूं, ऐं हिक ॿिए खे असां रिप्रेज़ेंट करियूं पिया। अहिड़ो प्लेटफॉर्म तव्हां वटि अवेलेबल आहे, सो हुन मां फ़ाइदो वठो। ऐं ख़बर न आहे त कंहिंजी केतिरी हयाती आहे, हिक ॿिए जो सहारो बणिजो ऐं हिक ॿिए जे बजाए बोझ बणिजण जे। सो इंशाअल्लाह ताला सुभाणे सेम टाइम ते असां अवेलेबल हूंदासीं। असां सभिनी खे इजाज़त ॾियो, इंशाअल्लाह ताला वरी गॾु सुभाणे मिलूं था। पंहिंजो ऐं ॿियनि बरपासे वारनि जो सभिनी जो ख़्यालु रखिजो। हिकिड़ी शइ सर लास्ट की, जी जी, जंहिं दोस्त खे का ॻाल्हि सम्झ में आई या फ़ाइदो मिले थो, लाज़मी वञी उलार जे ग्रुप ते रिव्यू ॾिजो लाज़मी, त तव्हांजो सेशन ज़ाया वियो ऐं का नई शइ सिखी। हाँ ज़रूरु ज़रूरु, उहो लिखिजो छा सिखियो, छा मिलियो। सो ज़रूरु पंहिंजो जेको आहे कमेंट्स फीडबैक असांखे ॾिजो। सो तव्हां खां इजाज़त वठूं था, पंहिंजो ख़्यालु रखिजो। फ़ी अमान अल्लाह, अल्लाह हाफ़िज़। ओके सर।